नाज़रीन, चेलहार में दुकानदारनि पारां हथरादू महंगाई करण ते पोरियत तबिको सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण लॻो आहे। उन हवाले सां ॾिसूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर जीतेश गोस्वामी जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सॼे मुल्क जी चेलहार में भी महंगाई है उहा चोर चढ़ी वही है। रोज़मर्रा लाइ इस्तेमाल थियण शयूं आहिनि उन अघनि में इज़ाफ़ो थियण जे करे गरीब तबिको ॿिनि वेलनि जी मानी लाइ भी परेशान बणियल आहे। ऐं ताज़ो सरकार पारां अटे जे अघनि में भी इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिं करे गरीब तबिके जी ज़िंदगी आहे इंतहाई मुश्किल बणिजी वई आहे। अचो त इन बात सां चेलहार वासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधंदड़ महंगाई आहे उन खिलाफ़ छा चवणु आहे। महंगाई तमाम घणी वधी वई है। गरीब माण्हू जो अॼुकल्ह जीअण भी ख़राब है। हाँ हर शइ हींअर महांगी थी वई आहे। अटे खां वठी हर शइ अॻे हिकिड़ी शइ असीं 1000 में वठंदासीं, अॼु 2000 में वरिती आहे। हाणे इन ते कुझु नज़रसानी कई वञे ऐं जीअं त ग़रीब माण्हू जो अॻिते जीअण सही नमूने सफ़र थी। बिल्कुलु सॼे मुल्क जीअं असां वटि बि तमामु घणी महांगाई थी वई आहे। अटो घी खंड जेको हर शइ हर रोज़ जी माना इस्तेमाल वारी शइ उन में इज़ाफ़ो थी वियो आहे। असां हुकूमत सरकार सिंध हुकूमत खां गुज़ारिश करूं था त उहो असांजे ग़रीबनि जो हिसाब संभालनि। हर शइ महांगी थी वई आहे। डीसी साहब आहे उहे नोटिस वठंदा अचनि शहर में अघ मुक़ररु अघ आहिनि जेको हुन खां मथे विकिरो करे रहिया आहिनि। 500 जारी करे कमाए थो उहो करे थो उहो असांखे ख़बर आहे। असांजे इहो गुज़ारिश आहे त माना महंगाई बिल्कुलु ये हिसाब से 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा माण्हू आहे। कई शहर जी पूराई थिए पई। अटो खंड चांहि बिजली हर शइ जेको रोज़ त महंगाई का शइ जी पूराई कोन थी थिए। ॾींहों ॾींहुं हर शइ वधंदी थी जाए, कोई शइ घटि कोन थी थिए। घटि थियण नालो ई कोन्हे। न सब्जी थी थियनि का शइ न। असां हर शइ कई पासे जेको पुॼूं कोन। गरीब माण्हू मांगरा बाक़ी कोई शइ रेट किराने वारो आहे कोन। पेट्रोल बि वधे हर शइ बि वधे माना ॾींहों ॾींहुं वधंदी जाए थी। किरानो नालो कॾहिं वरी हलाइण यार मुश्किल माण्हू आहे। 100 200 कमाओ न को अटो बचाए हर शइ महांगी। घी महांगो, तेल महांगो, खंड महांगी, अटो महांगो, मुश्किल माण्हू कई पासे पुॼायूं। 100 200 कमाओ न को असांजो अटो पूरो करे 1 टक लियाऊं बीजो टक आहे कोन्हे। सरकार वो वधाए देती है मुश्किल माण्हू पुठियां वटि कई पासे हर वात में परेशान आहे। 1 टक खाऊं त 2 टक वधी जुड़ा, 2 टक खाऊं त 1 टक वधी जुड़ा। ईअं लॻो पियो हर असांखे घणे करे थका वारो कोई सामान वारा तयारु थो। कैमरामैन लकी गोस्वामी सां गॾु जीतेश गोस्वामी, मेहरान टीवी न्यूज़ चेलहार।